नालो छा आहे? तव्हां कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? तव्हांजे स्कूल जो नालो छा आहे? तव्हांजे स्कूल में पढ़ाई कीअं आहे? व्हाट इज नाउन? व्हाट इज प्रोनाउन? व्हाट इज कंप्यूटर? तव्हांजे स्कूल में SOP इस्तेमाल कराईंदा आहिनि? तव्हां शागिर्द स्कूल जे कैंटीन मां कहिड़ियूं शयूं वठंदा आहियो? नालो छा आहे? तव्हां कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? तव्हांजे स्कूल जो नालो छा आहे? तव्हांजे स्कूल में पढ़ाई कीअं आहे? व्हाट इज नाउन? व्हाट इज प्रोनाउन? व्हाट इज कंप्यूटर? तव्हांजे स्कूल में SOP इस्तेमाल कराईंदा आहिनि? तव्हां शागिर्द स्कूल जे कैंटीन मां कहिड़ियूं शयूं वठंदा आहियो? तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो ॾींदी आहे। तव्हां कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? 8वीं क्लास में पढ़ंदा आहियूं। तव्हांजे स्कूल जो नालो छा आहे? असांजे स्कूल जो नालो ڪرائون पब्लिक स्कूल आहे। तव्हांजे स्कूल में पढ़ाई कीअं आहे? असांजे स्कूल में पढ़ाई तमामु बेहतरीन आहे। व्हाट इज नाउन? नाउन इज द नेम वर्ड। व्हाट इज प्रोनाउन? प्रोनाउन इज द वर्ड यूज्ड टू इंट्रोड्यूस। व्हाट इज कंप्यूटर? कंप्यूटर इज द इलेक्ट्रॉनिक मशीन। तव्हांजे स्कूल में SOP इस्तेमाल कराईंदा आहिनि? असांजे स्कूल में मास्क लैब बि आहे ऐं डिस्टेंस बि ईंदा आहिनि ऐं सैनिटाइज़र बि मौजूदु आहे। तव्हां शागिर्द स्कूल जे कैंटीन मां कहिड़ियूं शयूं वठंदा आहियो? कोरोना जे करे असांजे स्कूल में कैंटीन ऐं ब्रेक बंदि आहे। तव्हां कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? तव्हांजे स्कूल जो नालो छा आहे? तव्हांजे स्कूल में पढ़ाई कीअं आहे? व्हाट इज नाउन? व्हाट इज प्रोनाउन? व्हाट इज कंप्यूटर? तव्हांजे स्कूल में SOP इस्तेमाल कराईंदा आहिनि? तव्हां शागिर्द स्कूल जे कैंटीन मां कहिड़ियूं शयूं